ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ है 12/9/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार ब्रह्मण आहे चोटी ऐं शूद्र आहिनि पांव। जॾहिं शूद्र खां ब्रह्मण ठहनि तॾहिं देवता ठही सघंदा आहिनि। प्रश्न आहे तव्हांजी शुभ भावना कहिड़ी आहे जंहिंजो बि मनुष्य विरोध कंदा आहिनि। तव्हांजी शुभ भावना कहिड़ी आहे जंहिंजो बि मनुष्य विरोध कंदा आहिनि। उत्तर आहे तव्हांजी शुभ भावना आहे कि पुराणी दुनिया ख़त्म थी नई दुनिया स्थापना थी वञे। इन जे लाइ तव्हां चईंदा आहियो ये पुराणी दुनिया हाणे विनाश थी की थी। इन जो बि मनुष्य विरोध कंदा आहिनि। तव्हांजी शुभ भावना आहे कि पुराणी दुनिया ख़त्म थी नई दुनिया स्थापना थी वञे। इन जे लाइ तव्हां चईंदा आहियो ये पुराणी दुनिया हाणे विनाश थी की थी। इन जो बि मनुष्य विरोध कंदा आहिनि। ॿियो प्रश्न आहे हिन इंद्रप्रस्थ जो मुख्य क़ाइदो छा आहे। उत्तर आहे कोई बि पतित शूद्र हिन इंद्रप्रस्थ जी सभा में न वठिजो। अगरि कोई खे वठी ईंदा त हुन ते बि पाप लॻंदो आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप वेही सम्झाइनि था। रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि असां पंहिंजे लाइ पंहिंजो दैवी राज्य वरी खां स्थापना था करूं। श्री तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं आहियो, तव्हां ई ॼाणंदा आहियो, परंतु माया तव्हांखे बि बुलाए ॾींदी आहे। तव्हां देवता ठहिणु चाहींदा आहियो त माया तव्हांखे ब्रह्मण खां शूद्र ठाहींदी आहे। शिव बाबा खे यादि न करण सां ब्रह्मण शूद्र ठही वेंदा आहिनि। ॿारनि खे इहो मालूम आहे कि असां पंहिंजो राज्य स्थापना करूं था। जॾहिं राज्य स्थापना थी वेंदो पोइ इहो पुराणी सृष्टि न रहंदी। सभिनि जो इन विश्व सां शांतिधाम सभिनि खे इन विश्व सां शांतिधाम में भेजे ॾींदासीं। हीअ असांजी भावना आहे। परंतु तव्हां जो चईंदा आहियो हीअ दुनिया ख़त्म थी वञणी आहे त ज़रूरु माण्हू विरोध कंदा न। चईंदा कि ब्रह्म कुमारियूं इहा पोइ छा चईंदियूं आहिनि विनाश विनाश ई कंदी रहंदियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हिन विनाश में ई ख़ासि भारत आम सॼी दुनिया जी भलाई आहे। इहा ॻाल्हि दुनिया वारा न ॼाणंदा आहिनि। विनाश थींदो त सभु हली वेंदा शांतिधाम मुक्तिधाम। हाणे तव्हां ईश्वर संप्रदाय जा आहियो न, पहिरियों तव्हां आसुरी संप्रदाय जा हुयो। तव्हांखे ईश्वर ख़ुदि चईंदा आहिनि मामेकम यादि करो। इहे त बाप ॼाणंदा आहिनि सदैव यादि में कोई रही न सघे। सदैव यादि रहे त विक्रम विनाश थी वञनि पोइ त कर्मातीत अवस्था थी वञे। हाणे त सभु पुरुषार्थी आहिनि। जो ब्रह्मण ठहींदा उहे ई देवता ठहींदा न। ब्रह्मणनि खां पोइ आहे देवता। बाबा सम्झायो आहे ब्रह्मण आहे चोटी। जीअं ॿार बाजुली खेलंदा आहिनि न, पहिरियों ईंदो आहे मथो चोटी। ब्रह्मणनि खे हमेशह चोटी हूंदी आहे। तव्हां आहियो ब्रह्मण। पहिरियों शूद्र अथवा पेर हुयो। ॾिसो शूद्र संप्रदाय आहे न, इन करे सभु हिक ॿिए जा पेर ई धोईंदा रहंदा आहिनि। पेर ई धोई करे हुनजो पाणी अमृत सम्झंदा आहिनि। पेर ई पाईंदा रहंदा आहिनि। त शूद्रनि जी इहा निशानी आहे। हाणे ठहिया आहियो ब्रह्मण चोटी पोइ देवता ठहींदव। देवता चईंदा आहिनि मुख खे, क्षत्रिय चईंदा आहिनि भुजाइनि खे, वैश्य चइबो आहे पेट खे, शूद्र चइबो आहे पेरनि खे। शूद्र अर्थात शूद्र बुद्धि तुच्छ बुद्धि उन्हनि खे चइबो आहे जो परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि ऐं ॿियो ई परमात्मा जी ग्लानी कंदा रहंदा आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि जॾहिं भारत में ग्लानी थींदी आहे तॾहिं मां ईंदो आहे। त भारतवासी आहिनि जो बाप उन्हनि सां ई ॻाल्हि कंदा आहिनि। यदा यदा ही धर्मस्य बाप ईंदा बि आहिनि भारत में, ॿियो कोई जॻह ईंदा न आहिनि। भारत ई अविनाशी खंड आहे। बाप बि अविनाशी आहे न, उहो कॾहिं जनम मरण में न ईंदा आहिनि। बाप अविनाशी आत्माउनि खे वेही ॿुधाईंदा आहिनि इहे शरीर त सभिनि जो विनाशी आहे न। हाणे तव्हां शरीर जो भान छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झणु लॻी विया आहियो। बाप सम्झाईंदा आहिनि
कि होली ते कोकी ठाहींदा आहिनि त कोकी सॼी जली वेंदी आहे, धागो रहिजी वेंदो आहे, धागो न जलंदो आहे, आत्मा कॾहिं विनाश न थींदी आहे। इन ते बि इहा मिसाल आहे न, इहे कोई बि मनुष्य मात्र खे मालूम न आहे कि आत्मा अविनाशी आहे। हू त चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, बाप चईंदा आहिनि न, आत्मा बि सुठे बुरे कर्म कंदी, आत्मा ई सुठा बुरा कर्म कंदी आहे हिन शरीर द्वारा। हिकु शरीर छॾे पोइ ॿियो वठंदी आहे ऐं कर्म भोग भोगदी आहे त उहा हिसाब किताब खणी वेंदी आहे। इन करे आसरी दुनिया में मनुष्य अपार दुख भोगदा आहिनि, आयु बि कम थींदी रहंदी आहे, परंतु मनुष्य इन दुखनि खे बि सुख सम्झी वेठा आहिनि। तव्हां ॿार केतिरा चईंदा आहियो निर्विकारी ठहो, पोइ बि चईंदा आहिनि विख बिगर असां रही न सघंदा आहियूं, पोइ बि चईंदा आहिनि विख बिगर असां रही न सघंदा आहियूं। जी शूद्र संप्रदाय आहिनि, तुच्छ बुद्धि आहिनि। तव्हां ठहिया आहियो ब्रह्मण चोटी, चोटी त सभिनि खां ऊच आहे, देवताउनि खां बि ऊच आहे न, देवताउनि खां बि इहा चोटी ऊच आहे, सभिनि खां ऊच आहे, देवताउनि खां बि ऊच। तव्हां हिन समय देवताउनि खां बि ऊच आहियो शिव जी, असां डायरेक्ट परमात्मा सां गॾु आहियूं। असां हिन समय देवी देवताउनि खां बि ऊच आहियूं शिव जी, हिन समय असां डायरेक्ट शिव बाबा सां गॾु आहियूं। बाबा चवनि था कि बाप हिन समय तव्हांखे पढ़ाइनि था, बाप ओबीडियंट सर्वेंट ठहियो आहे न, बाप ॿारनि जो ओबीडियंट सर्वेंट हूंदो आहे, ॿारनि खे पैदा करे संभाल करे पढ़ाई करे पोइ वॾो करे जॾहिं ॿुढो थींदो आहे त सॼी मिल्कियत ॿारनि खे ॾेई करे ख़ुदि गुरू करे किनारो वञी करे वेहींदो आहे। वानप्रस्थी थी वेंदा आहिनि न, मुक्तिधाम वञण लाइ गुरू कंदा आहिनि, परंतु उहो मुक्तिधाम में त वञी न सघनि था। माउ बाप ॿारनि जी संभाल कंदा आहिनि त गुरू कंदा आहिनि मुक्तिधाम में वञण लाइ, परंतु मुक्तिधाम में त वञी न सघनि त माउ बाप ॿारनि जी संभाल कंदा आहिनि। सम्झो माउ बीमार पवंदी आहे, ॿार छटी ते या ॿार कुझु करे वठंदो आहे, सम्झो माउ बीमार थी वई ऐं ॿार फ्रेश थी वियो, टटी करे ॾिनई त बाप खे उठाइणी पए न, त माउ बाप ॿारनि जा सर्वेंट ठहिया, सॼी मिल्कियत ॿारनि खे ॾेई छॾींदा आहिनि। बेहद जो बाप बि चईंदा आहिनि मां जॾहिं ईंदो आहियां त कोई नंढे ॿारनि वटि न ईंदो आहे, तव्हां त वॾा आहियो न, तव्हांखे वेही शिक्षा ॾींदो आहे, नंढे ॿारनि वटि न ईंदो आहे बाबा। तव्हां शिव बाबा जा ॿार ठहींदा आहियो त बीकी कहलाईंदा आहियो। उनखां पहिरियों शूद्र कुमार कुमारियूं हुयो, वैशाल्य में हुयो न, हाणे तव्हां वैशाल्य में रहण वारा न आहियो, हिते त कोई विकारी रही न सघे, हुकुम ई न आहे, तव्हां त बीके आहियो न, हिकु स्थान आहे ई बीके जे रहण लाइ, ये स्थान आहे ही बीके जे रहण लाइ, परंतु अॼुकल्ह त इहे चई न सघंदा आहियूं, है न, छो किथे किथे बाबा जे घरनि में बि कुझु ईअं थींदो रहंदो आहे जो माण्हू ॾिसंदा आहिनि पोइ ग्लानी कंदा आहिनि, है न, लेकिन इहा पहिरियों क़ाइदा हुया ऐं जेका हीअं कमु कंदा आहिनि त उन्हनि खे सज़ा बि ओतिरी मिलणी आहे। श्री बाबा चईंदा आहिनि दास दासियूं बि हिते ई ठहिणियूं आहिनि न, त दास दासियूं ठहींदियूं ईअं ई छो जी पवित्र न रहंदियूं। कोई ॾाढो अनाड़ी ॿार आहे जो सम्झंदो ई न आहे कि शूद्र कंहिंखे चइबो आहे, पतित विकार में वञण वारे खे उन्हनि खे हिते रहण जो हुकुम ई न आहे। त हाणे थोरे समय में, हाणे त ॾिसो सभु ईंदा रहंदा आहिनि, अहिड़ा ॿार बि रहंदा आहिनि, लेकिन थोरे समय में अहिड़ा क़ाइदा थी वेंदा जो हिते कोई बि विकारी ठहरी न सघंदो। बाबा चवनि था
बाबा चवनि था कि इंद्र सभा जी ॻाल्हि आहे न, इंद्र सभा त इहा आहे जिते ज्ञान वर्षा थींदी आहे। कोई ॿी के अपवित्र खे छुपाए करे सभा में विहारंदो आहे त ॿिन्हिनि खे श्राप मिली वेंदो आहे कि पत्थर बुद्धि थी वञो। सचो सचो ये इंद्र सभा है न, ये कोई शूद्र कुमार कुमारिन जो सत्संग ना है। पवित्र थींदा आहियो देव, पवित्र हूंदा आहिनि देवता, पतित हूंदा आहिनि शूद्र। पतितनि खे बाप अची करे पावन ठाहींदा आहिनि न। हाणे तव्हां पतित खां पावन ठही विया आहियो त इहा थी वई इंद्र सभा। अगरि बिगर पुछे कोई विकार में विकारी खे वठी ईंदो आहे त उनखे ॾाढी सज़ा मिलंदी आहे, पत्थर बुद्धि ठही वेंदा आहिनि न। हिते पारस बुद्धि ठहनि था न, त उन्हनि खे जो वठी ईंदो आहे उनखे बि श्राप मिली वेंदो आहे। तव्हां विकारनि खे छिपाए करे छो वठी आयो? इंद्र बाप सां पुछियो बि न त केतिरी सज़ा मिलंदी आहे न। इहे गुप्त ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हां देवता ठहो था, वॾा कड़ा क़ाइदा आहिनि, अवस्था ई किरी पईंदी आहे। बाबा चवंदा आहिनि अवस्था ई किरी पईंदी आहे, हिकदमि पत्थर बुद्धि थी वेंदा आहिनि। आहिनि बि पत्थर बुद्धि, पारस बुद्धि ठहिण जो पुरुषार्थ ई न कंदा आहिनि, है न। पारस बुद्धि ठहिण जो पुरुषार्थ ई न कंदा आहिनि। इहे गुप्त ॻाल्हियूं आहिनि जो तव्हां ॿार ई सम्झी सघंदा आहियो। ये गुप्त ॻाल्हियूं आहिनि जो तव्हां ॿार ई सम्झी सघंदा आहियो न। हिते ॿी के रहंदा आहिनि, उन्हनि खे देवता अर्थात पत्थर बुद्धि का पारस बुद्धि बाबा ई ठाहींदा आहिनि। त हिते ॿी के रहंदा आहिनि, उन्हनि खे पारस बुद्धि बाबा ई ठाहींदा आहिनि। बाप मिठे मिठे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कोई बि क़ाइदो न तोड़ो, न त उन्हनि खे पंज भूत पकड़े वठंदा। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इहे पंज भूत आहिनि अधकल्प जा। तव्हां हिते भूतनि खे भगाइण आया आहियो। आत्मा जो शुद्ध पवित्र हुई, उहा हाणे अपवित्र, अशुद्ध, दुखी, रोगी ठही वई आहे। आत्मा जो शुद्ध पवित्र हुई, उहा हाणे अपवित्र, अशुद्ध, दुखी, रोगी थी वई आहे। त हाणे सभिनि अशुद्ध, अपवित्र, अशुद्ध, दुखी, रोगी आत्माउनि खे वरी खां बाबा पवित्र, शुद्ध, सुख स्वरूप, निरोगी ठाहिनि था। त असांखे इहो ई करिणो आहे, बाबा खे यादि करे ख़ुदि बि अहिड़ो ठाहिणो आहे ऐं सर्व खे बि ठाहिणो आहे। हिन दुनिया में अथाह दुख आहे। बाप अची करे ज्ञान वर्षा कंदा आहिनि, तव्हां ॿार द्वारा ई कंदा आहिनि, तव्हांजे लाइ स्वर्ग रचंदा आहिनि। तव्हां ई योग बल सां देवता ठहींदा आहियो। बाप ख़ुदि न ठाहींदा आहिनि, बाबा ख़ुदि न ठाहींदा आहिनि। बाप त सर्वेंट आहे, टीचर बि स्टूडेंट जो सर्वेंट हूंदो आहे, सेवा करे पढ़ाईंदो आहे। टीचर चईंदो आहे असां तव्हांजा मोस्ट ओबीडियंट सर्वेंट आहियूं। कोई खे बैरिस्टर इंजीनियर आदि ठाहींदा आहिनि त सर्वेंट थिया न। वैसे ही गुरु माण्हू बि रास्तो ॿुधाईंदा आहिनि, सर्वेंट ई मुक्ति धाम में वठी वञण जी सेवा कंदा आहिनि। ॾिसो त सभी हिकु कोई न कोई कमु कंदो ई रहंदो आहे, मतिलबु कोई न कोई सर्वेंट कंहिंजो न कंहिंजो आहे ई। परंतु अॼुकल्ह त गुरु कोई खे वठी न वञी सघंदो, छो जो उहो त ख़ुदि ई पतित आहे। हिकु ई सतगुरु आहे जो सदा पवित्र रहंदा आहिनि, बाक़ी गुरु बि सभु पतित आहिनि। इहा दुनिया ई सॼी पतित आहे न। पावन दुनिया चइबो आहे सत्य खे, पतित दुनिया चइबो आहे कलयुग खे। सत्य खे ई पूरो स्वर्ग चईंदासीं। त्रेता में त 2 कलाक घटि थी वेंदी। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सम्झी करे धारण कंदा आहियो। दुनिया जे मनुष्य खे त कुझु बि ॼाणंदा न आहिनि। ईअं बि न सॼी दुनिया स्वर्ग में वेंदी। जो कल्प पहिरियों विया हुया उहे ई भारतवासी पोइ ईंदा ऐं सत्य त्रेता में देवता ठहींदा। उहे ई द्वापर में पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा। हीअं त हिंदू धर्म में हाणे ताईं बि जो आत्मायूं मथां खां उतरदियूं आहिनि उहे बि पंहिंजे खे हिंदू कहलाईंदियूं आहिनि, लेकिन उहे त देवता न ठहींदियूं न।
ॿियो ऐं न ई स्वर्ग में ईंदियूं। उहे पोइ बि द्वापर खां पोइ पंहिंजे समय में उतरंदियूं ऐं पंहिंजे खे हिंदू कहलाईंदियूं। देवता त तव्हां ई ठाहींदा आहियो न। भला हाणे जेतिरा बि हिंदू आहिनि, अगरि असां हुनखे चऊं भई हाणे असां इहे सोचूं कि त आदि सनातन देवी देवता धर्म आहे, हिंदू धर्म त हुयो ई न, लेकिन जो त आयूं ई हिंदू धर्म में आहिनि, हुन धर्म में आयूं ई न आहिनि, त उहो त कहलाए न सघंदियूं न। देवता त तव्हां ई ठाहींदा आहियो जंहिंजो आदि खां अंत ताईं पाठ आहे। ये ड्रामा जी ॾाढी वॾी युक्ति आहे, ॾाढनि जी बुद्धि में न वेंदो आहे त ऊच पद बि न पाए सघंदा आहिनि। ये सत्यनारायण जी कथा उहा त कूड़ी कथा ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि सां कोई लक्ष्मी नारायण ठाहींदा थोरी आहिनि। हिते तव्हां प्रैक्टिकल में ठाहींदा आहियो, कलयुग में आहे ई सभु कूड़, कूड़ी माया, कूड़ी काया, कूड़ो सभु संसार। रावण जो राज्य ही कूड़ो आहे, सचखंड बाप ठाहींदा आहिनि। इहे बि तव्हां ब्राह्मण ॿार ॼाणंदा आहियो, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार, छो जी पढ़ाई आहे न, कोई ॾाढो थोरो पढ़ंदो आहे त फेल थी वेंदा आहिनि। इहे त हिकु ई बार पढ़ाई थी सघंदी आहे, पोइ त पढ़णु मुश्किल थी वञे, है न। इहे त हिकु ई बार बाबा पढ़ाईंदा आहिनि, पोइ त पढ़ाई मुश्किल थी वेंदी। त बाबा चवनि था शुरू में जो पढ़ी करे श्री छॾे विया त संस्कार उहे खणी विया। इहे त हिकु ई बार पढ़ाई थी सघंदी आहे न, पोइ दुनियावी पढ़ाई त केॾी मुश्किल आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि शुरू में जो पढ़ी करे श्री छॾे विया त संस्कार खणी विया, पोइ अची करे पढ़ंदा। नाम रूप त बदिली वेंदो आहे न, नाम खे आत्मा खे ई सॼो 84 जो पाठ मिलियो आहे, जो भिन्न भिन्न नाम रूप देश काल में पाठ वॼाईंदी आहे। एतिरी नंढी आत्मा, हुनजो केतिरो वॾो शरीर हुनखे मिलंदो आहे। आत्मा त सभिनि में हूंदी आहे, एतिरी नंढी आत्मा एतिरा नंढा मच्छर में बि आहे। एतिरी नंढी आत्मा, उन्हनि खे केॾो वॾो शरीर मिलियो आहे। आत्मा त सभिनि में आहे, एतिरी नंढी आत्मा एतिरे नंढे मच्छरनि में बि आहे। इहे बि ॾाढो सूक्ष्म सम्झण जी ॻाल्हि आहे। जो ॿार इहे सुठी रीति सम्झंदा, उहो ई माला जो दाणो ठाहींदा। इहे ॻाल्हियूं जो ॿार सुठी रीति सम्झंदा न, उहो ई माला जो दाणो ठाहींदा। बाक़ी त वञी करे पाई पैसे जो पद पाईंदा। हाणे तव्हांजो आहे इहे फूलनि जो बगीचो ठहे थो, पहिरियों तव्हां काटा आहियो। बाप चवंदा आहिनि काम विकार जो काटो ॾाढो ख़राबु आहे। इहे आदि मध्य अंत दुख ॾींदो आहे। ॾिस, दुख जो मूल कारण ई आहे काम खे जीतण सां ई जगत जी ठाहींदा। इन में ई ॾाढी मुश्किलात, ॾाढनि खे मुश्किलात फील थींदी आहे। इन में ई ॾाढनि खे मुश्किलातूं फील थींदियूं आहिनि। ॾाढो मुश्किल पवित्र रहंदा आहिनि। जो कल्प पहिरियों ठहिया उहे ई ठाहींदा। बाबा चवनि था जो कल्प पहिरियों ठहिया हुया उहे ई ठाहींदा। सम्झबो आहे केरु पुरुषार्थ करे उच्च ते उच्च देवता ठाहींदो। नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठाहींदो। नई दुनिया में स्त्री पुरुष ॿई पावन हुया, हाणे पतित आहिनि। पावन हुया त सतो प्रधान हुया, हाणे तमो प्रधान ठही विया आहिनि। हिते ॿिन्हिनि खे पुरुषार्थ करणो, स्त्री पुरुष ॿिन्हिनि खे पुरुषार्थ करणो आहे। इहे ज्ञान सन्यासी न ॾेई सघंदा आहिनि, उहो धर्म ई अलॻि आहे। बाबा चवनि था उहो धर्म ई अलॻि आहे, निवृत्ति मार्ग जो आहे। हिते भॻवान त स्त्री पुरुष ॿिन्हिनि खे पढ़ाईंदा आहिनि, ॿिन्हिनि खे चवंदा आहिनि हाणे शूद्र खां ब्राह्मण ठही करे पोइ लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। सभु त न ठहींदा न, है न, सभु न ठहींदा, कोई ठहींदा। लक्ष्मी नारायण जी बि डिनाइस्टी हूंदी आहे, उन्हनि राज्य कीअं वरितो इहे कोई न ॼाणंदा आहिनि। सतयुग में हिननि जो राज्य हुयो इहे बि सम्झंदा आहिनि, परंतु सतयुग खे पोइ लाखों वर्ष चई छॾियो अथनि त इहा अज्ञानता थी वई न।
बाप चईंदा आहिनि ये काटनि जो जंगल आहे उहो फूलनि जो बगीचो आहे। असांजी आत्मा जॾहिं फूल मुआफ़े अर्थात पंहिंजे गुणनि द्वारा सभिनि खे ख़ुशबू ॾींदासीं त असां फूल थी वेंदासीं त दुनिया स्वर्ग थी वेंदी। हिते अचण खां पहिरियों तव्हां असुर हुयो, हाणे तव्हां असुर खां देवता ठहो था। हाणे असां सभु असुर खां देवता ठहूं था। केरु ठाहींदो आहे? बेहद जो बाप। देवताउनि जो राज्य हुयो त ॿियो कोई बि राज्य न हुयो। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। जो न सम्झी सघंदा आहिनि उन्हनि खे पतत चइबो। जो बाबा जी ॻाल्हियूं नथा सम्झी सघनि उन्हनि खे पतत चईंदासीं, छो जी बुद्धि में विकार आहे। तॾहिं त इहे ॻाल्हियूं सम्झी नथा सघनि न। वैसे त बाबा चईंदा आहिनि कि ज्ञान त सहज आहे। हा, मथां सिर ज्ञान सम्झी वठंदा कि मां आत्मा आहियां, परमात्मा निराकार आहे, सृष्टि चक्कर ईअं आहियां। लेकिन जो गहराई जी सम्झ हूंदी आहे न, गहराई सां सम्झी करे हुनखे जीवन में धारण करे हलनि त ऑटोमेटिकली पवित्र थी वेंदा। छो जी जेतिरो या त पहिरियों अपवित्रता खे कढो, पोइ धारणा करो, या हुनखे कंदा हलो त उहो अपवित्रता ख़तमु थींदी। यह आहे ब्रह्म कुमार कुमारियुनि जी सभा। अगरि कोई शैतानी जो कमु कंदा आहिनि त पंहिंजे खे श्रापित करे ॾींदा आहिनि, पत्थर बुद्धि ठही वेंदा आहिनि। सोने जी बुद्धि नर सां नारायण ठहिण वारा त न आहिनि, प्रूफ मिली वेंदो आहे। सोने जी बुद्धि नर सां नारायण ठहिण वारा त आहिनि, उन्हनि इहे सम्झ में अची वेंदो आहे, प्रूफ मिली वेंदो आहे। थर्ड ग्रेड दासासी वञी करे ठाहींदियूं। छो जी बाबा जो ज्ञान त वेस्ट थींदो न, जो सेवा करनि था उहो बि वेस्ट न थींदी। हाणे बि राजा आहिनि वटि दासासियूं आहिनि, इहे बि ॻाइना कंहिंजी दबी रही धूल में कंहिंजी राजा खाए। अॻियां आग जे गोले में बि ईंदा हुया, आग जा गोला बि ईंदा त ज़हर जा गोला बि ईंदा। मौत त अचणो ज़रूर आहे। ॾिसो बाबा असांखे चवनि था आग जा गोला बि ईंदा त ज़हर जा गोला बि ईंदा। मौत त सभिनि जो अचणो ई आहे। ईअं तीजियूं तयारु करनि था जो कोई मनुष्य जीव हथियार आदि जी दरकार ई न रहंदी। ईअं बाबा चवनि था ईअं तयारी थिए थी जो कि मनुष्य जी दरकार ई न हूंदी, हथियार जी दरकार ई न हूंदी। हिकु बम फूटियो ऐं सभु ख़तमु। हुतां खां वेठे ईअं बॉम्ब्स छॾंदा, उन्हनि जी हवा ईअं फैलंदी जो झटि सभु खलास करे ॾींदी। एतिरा करोड़ मनुष्यनि जो विनाश थियणो आहे त कुझु त ठहींदो न। अहिड़ो घटि ॻाल्हि थोरी आहे। सत्युग में केतिरा थोरा हूंदा, बाक़ी सभु हली वेंदा शांति धाम में, जिते असां आत्मायूं रहंदियूं आहिनि। सुखधाम में स्वर्ग, दुखधाम आहे नर्क। इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे। पतित ठही वेंदा त दुखधाम ठही वेंदो आहे, पोइ बाप सुखधाम में वठी हलंदा आहिनि। परम पिता परमात्मा सभु हाणे सर्व जी सदगति करनि था त केतिरी न ख़ुशी थियणी खपे। मनुष्य ड्रिजंदा आहिनि, इहा न सम्झंदा आहिनि मौत सां ई त गति सदगति खे प्राप्त कंदा न। गुरदा बि आहिनि असांखे शांती ॾियो, सुख ॾियो, असांखे हिन दुनिया मां वठी हलो, त हुनजे लाइ मौत त थियणी आहे न। कालनि जी काल खे सॾु कंदा हो त माण्हू इहे नथा सम्झनि कालनि जी काल खे असां सॾु था करूं त मौत त थींदो ई सही। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार फूलनि जे बगीचे में हलण लाइ अंदर में जो काम क्रोध जा कांटा आहिनि उन्हनि खे कढी ॾियो। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंसां असांखे श्राप मिले।
ॿियो आहे सचखंड जो मालिक ठाहिण लाइ सत्यनारायण जी सची कथा ॿुधणी ऐं ॿुधाइणी आहे हिन कूड़ खंड सां किनारो करे वठो। सचखंड जो मालिक ठहिण लाइ सत्यनारायण जी सची कथा ॿुधणी बि आहे ऐं ॿुधाइणी बि आहे। इहे कूड़ खंड सां किनारो करे वठिणो आहे। वरदान लाइट जे आधार सां ज्ञान योग जी शक्तियुनि जो प्रयोग करण वारा प्रयोगी आत्मा ठहो। जी प्रकृति जी लाइट साइंस जे अनेक प्रकार जे प्रयोग प्रैक्टिकल में करे ॾेखारींदी आहे। हीअं त अविनाशी परमात्म लाइट आत्मिक लाइट ऐं साथ साथ प्रैक्टिकल स्थिति जी लाइट द्वारा ज्ञान योग जी शक्ति जो प्रयोग करो। यदि स्थिति ऐं स्वरूप डबल लाइट आहे त प्रयोग जी सफलता ॾाढी सहज थी वेंदी। जॾहिं हर समय हर हिकु स्वयं जे प्रति प्रयोग में लॻी वेंदो त प्रयोगशाली आत्माउनि जो पावरफुल संगठन तयारु थी वेंदो। स्लोगन आहे विघ्ननि जे विनाश ऐं विघ्ननि जे अंश ऐं वंश खे समाप्त करण वारा ई विघ्न विनाशक आहिनि। विघ्ननि जे अंश ऐं वंश खे समाप्त करण वारा ई विघ्न विनाशक आहिनि। त बाबा खे यादि करे त सभिनि आत्माउनि खे असांखे शुद्ध पवित्र निरोगी सुख स्वरूप ठाहिणो आहे। ऐं अॼु बाबा खे यादि करे जो बि विघ्ननि जा अंश ऐं वंश आहिनि, कोई बि विघ्न पंहिंजे कोई संकल्प द्वारा विघ्न, कोई संस्कार द्वारा, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि द्वारा कोई बि प्रकार जो विघ्न, इन्हनि सभिनि अंश ऐं वंश खे समाप्त करे असांखे कंप्लीट विघ्न विनाशक ठहिणो आहे। त अॼु असांखे इहो अभ्यास करिणो आहे ऐं पंहिंजी शक्तियुनि खे प्रयोग में लाहियो। बाबा चई न पंहिंजे ज्ञान योग जी शक्तियुनि खे प्रयोग में लाहियो। प्रयोगशाली आत्मा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।